असांजे इलाइक़े में ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे त असांजे इलाइक़े में इंतिहाई जेका असां MBBS डॉक्टर जी तमामु घणी खोट हुई ऐं उन जे करे असांजा माण्हू जेके आहिनि ॿराड़ी जा जेके आहिनि से परे परे वेंदा इलाज करण जे लाइ त अॼु असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे असांजे पंहिंजे शहर 18मيل ज़िले सانگهڙ में जेका असां डॉक्टर हरेश कुमार ऐं कतरी साहब जेके आहिनि असां वटि पहुता आहिनि ऐं हिन जेका असां बाक़ाइदगी सां हिते जेका असां क्लिनिक जो आगाज़ करे चुका आहिनि ऐं इहा जेका असांजे लाइ बाइस फ़ख़्र हिन इलाइक़े जे अवाम जे लाइ बाइस फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। डॉक्टर हरेश कुमार सां हलूं था कचहरी कयूं था त हू कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि जो इलाज कंदा। डॉक्टर साहब नमस्ते। साईं ओम नमस्ते। साईं मुंहिंजो नालो डॉक्टर हरेश कुमार खत्री आहे। मां कंडियारी जो आहियां। मां MBBS डॉक्टर आहियां ऐं मां हिते पंहिंजो 18मيل ते तक़रीबन ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करण लाइ आयो आहियां। हिते तक़रीबन माण्हू ॾाढे परे परे पंध ताईं वेंदा आहिनि। परे परे पंध में मुराद हिते सانगهڙ थियो, मीरपुर ख़ासि थियो छो त हिते डॉक्टर न हुजनि MBBS जे ऐं फैसिलिटी न हुजण जे करे ऐं दिलि जी बीमारियुनि जो ॿाहिरि आहियां पर नंढनि ॿारनि ऐं वॾनि जी बीमारी उनखां सवाइ मुंहिंजो अल्ट्रासाउंड जो बि एक्सपीरियंस आहे। इनशाला हिते आहिस्ते आहिस्ते अल्ट्रासाउंड जो ख़ाल जेको हिते आहे उहो बि पाण हिते पूरो कंदा आहियूं। अल्ट्रासाउंड जी मशीन वठी ईंदासीं इनशाला ऐं जेके हिते फस्ट एड डायग्नोस जेके लाइ माण्हू मीरपुर खां उहो इनशाला इलाजु हिते थी वेंदो ऐं माण्हुनि जे लाइ इनशाला काफ़ी सहूलियत थी वेंदी हिते। जेके परे परे कंडियारी थी वियो या त पंहिंजे सانगهڙ वञनि था इनशाला होॾां वञण जी हाणे ज़रूरत कोन पवंदी। डॉक्टर साहब तव्हांजी फैसिलिटी तमामु बहितरीनु असांखे ख़ुशी थी तव्हां हिते जेका 18मيل में पंहिंजूं ख़िदमतूं फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहियो त तव्हां वटि जेके आहिनि से ॿारनि जा बि तव्हां इलाजु कंदा आहियो नंढे ॿार जो या दिलि जी तकलीफ़ या उन खां उन जे हवाले खां? जी साईं मां ॿारनि जी बीमारियुनि जो मूंखे सुठो एक्सपीरियंस आहे। मां ॿारनि जी बीमारियुनि जो कराची NIC में कमु कयो आहे। उन खां अलावा मां पंहिंजे सिविल हॉस्पिटल मीरपुर ख़ासि ऐं हैदराबाद में मुंहिंजो दिलि जी बीमारियुनि जो जेके फस्ट एड जेके थींदा आहिनि त मां बि उते ॾींदो हुउसि ऐं फस्ट एड इनशाला हिते बि माण्हुनि खे जेके बि सीने जे दर्द जे हिसाब सां जेके बि अचनि था उन्हनि जो बि इनशाला फस्ट एड हिते मिली वेंदो उनखे ऐं उन खां सवाइ मुंहिंजो हिते अल्ट्रासाउंड जो बि एक्सपीरियंस इनशाला आहिस्ता आहिस्ता तक़रीबन पंहिंजो हिते अल्ट्रासाउंड जी सहूलियत कंदासीं हिते ऐं उन खां सवाइ ECG अल्ट्रासाउंड ऐं ॿियो बि जेके नंढनि ॿारनि वॾनि बि इनशाला जेके पंहिंजी वस आहे सभु ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कंदासीं इनशाला घणी उनखे तकलीफ़ कोन थी ॿाहिरि वञण जी इनशाला सभु कमु हिते ई थी वेंदो। डॉक्टर हिते जेका असां लेडी डॉक्टर जी तक़रीबन ज़रूरत हूंदी आहे त उन जे लाइ तव्हां हिते इन क्लिनिक में उहा सहूलियत करे सघो था कुझु ॾींहंनि में जीअं मतिलबु? जी सर इनशाला आहिस्ता आहिस्ता कोशिशि कंदासीं। पहिरीं हिते माहौल ईंदासीं आहिस्ता आहिस्ता लेडी डॉक्टर जी बि सहूलियत करे छॾींदासीं। कुझु टाइम लॻंदो हुन में ज़रूरु। अच्छा डॉक्टर साहब तव्हांजो जेका असां टाइमिंग छा आहे हिन अस्पताल ते जेका असां ड्यूटी जी? सर मां पाण बेसिकली गवर्नमेंट सर्वेंट मेडिकल ऑफिसर आहियां। उन खां अलावा जेके मूंखे हिते टाइम जेका मिलंदो मुंहिंजो 3 खां 4 कलाक पंहिंजे रोज़ जो हिते ॾींदासीं। जेको पार्ट टाइम जेको मुंहिंजो टाइम आहे उहो हिते इनशाला प्रोवाइड कंदासीं टाइम। तमामु बहितरीनु। जी दोस्तो अॼु असां सां गॾु आहे डॉक्टर हरेश कुमार खत्री साहब ऐं पाण MBBS डॉक्टर आहिनि ऐं कंडियारी जा जेके आहिनि से सेंटर जा जेके आहिनि से साईं मेडिकल ऑफिसर बि आहिनि। ॾाढी ख़ुशी थी असांजे इलाइक़े में जेका असां डॉक्टर हरेश कुमार पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहिनि सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। महिरबानी दोस्तो पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती खे ॾियो मुल्की मोकल जना पेर ते ख़ैर ख़ुदा हाफ़िज़।